पाकिस्तान में नए माली साल जी वफ़ाक़ी बजट हिन भेरो सिर्फ़ इक़्तिसादी न पर सियासी तौर ते बि इंतहाई हसास मसलो बणिजी वियो आहे। हुकूमत ऐं पीपल्स पार्टी विच में इख़्तिलाफ़नि सबब बजट जी तारीख़ तब्दील थी वई आहे। शुरुआती तौर ते वफ़ाक़ी बजट 5 जून ते पेश थियण जो इम्कान हो ऐं उन लाइ सदर ममलिकत तरफ़ां बाज़ाब्ता समरी ते बि सही थी चुकी हुई, पर ओचितो 2 जून ते इहा ख़बर साम्हूं आई त पीपल्स पार्टी जे ख़दशनि सबब बजट जी तारीख़ तब्दील कई वई आहे ऐं मामले खे हल करण लाइ हिकु पार्लियामानी कमेटी बि क़ाइमु कई वई आहे। सियासी ऐं सरकारी हलकनि मूजिबि पीपल्स पार्टी जा ख़दशा बुनियादी तौर ते अहम नुक़्तनि ते ॿधल आहिनि। NFC अवार्ड जे फार्मूले में इम्कानी तब्दीलियूं जन सां सूबनि जो माली हिसो मुतासिर थी सघे थो। अरिड़हीं आइनी तरमीम हेठि सूबनि ॾांहुं मुंतक़िल थियल अख़्तियारनि ते वफ़ाक़ी सतह ते नज़रसानी जूं अफ़वाहूं हली रहियूं आहिनि। पीपल्स पार्टी PSDP में सिंध लाइ घटि मनसूबा रखण ते सख़्तु एतिराज़ वारियो आहे। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे त अहिड़नि मामलनि ते उन्हनि सां बाज़ाब्ता मुशावरत न कई वई आहे, तंहिं करे ख़दशा वधिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सां लाॻापियल ज़रियनि मूजिबि NFC फार्मूले में तब्दीली बाबति फ़िलहाल को बाज़ाब्ता मुसवदो पीपल्स पार्टी सां शेयर नाहे कयो वियो। हुकूमत जो मौक़िफ़ इहो बि आहे त बजट IMF जी गाइडलाइन तहत तयारु थी रही आहे, जंहिं सबब माली सख़्तियूं लाज़मी आहिनि। उन दौरान सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद बदिरां कराची हलियो आयो, जॾहिं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम में मसरूफ़ आहे। सियासी तजिया निगारनि मूजिबि बजट जे वक़्ती दबाव में इहो अंसर बि अहम रहियो आहे, छो त बजट इजलास में अहम सियासी क़यादत जी मौजूदगी ज़रूरी हूंदी आहे। होॾां सैयद मुराद अली शाह गुज़िरियल 2 ॾींहनि खां इस्लामाबाद में वफ़ाक़ी हुकूमत सां मुलाक़ातूं कयूं आहिनि, जिते बजट, तरक़ियाती स्कीमूं ऐं माली विरासत बाबति तफ़सीली ॻाल्हियूं थियूं आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि खे ई मौजूदा छिकताण घटाइण जी कोशिश तौरु ॾिठो पियो वञे। मौजूदा सूरतहाल मां इहो वाज़े थिए थो त तकरार सिर्फ़ बजट जी तारीख़ जो नाहे, पर असुल मसइलो 3 वॾनि सवालनि ते आहे। सूबनि जे माली हिसे जो मुस्तक़बिल, वफ़ाक़ ऐं सूबनि जे अख़्तियारनि जी हद, तरक़ियाती वसीलनि जी विर्छ। बजट कॾहिं पेश थींदी, फ़िलहाल नई तारीख़ बाबति बाज़ाब्ता ऐलान न थियो आहे, पर पार्लियामानी कमेटी जी ॻाल्हियुनि ऐं पीपल्स पार्टी सां मुशावरत खां पोइ ई हतमी तारीख़ तइ थियण जो इम्कान आहे। मजमूई तौर ते सूरतहाल इहा आहे त वफ़ाक़ी बजट हाणे सिर्फ़ माली दस्तावेज़ न रही आहे, पर हिकु सियासी तवाज़ुन जो इम्तिहान बणिजी वई आहे, जिते हुकूमत खे पीपल्स पार्टी जी हिमायत खां सवाइ बजट पास कराइण ॾुखियो नज़र अची रहियो आहे ऐं ईंदड़ कुझु ॾींहं इन सियासी ऐं आइनी छिकताण जे हवाले सां फ़ैसिला कुन साबित थींदा।